कश्मीर में भी 14 अगस्त की तैयारियों ज़ोर शोर से शुरू आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते सब्ज़ हिलाली परचम ऐं बेजनि जा स्टॉल लगाया विया आहिनि। वधीक ॾिसूं था मलक बरकत अलीअ जे हिन रिपोर्ट में। दुनिया के अंदर कश्मीर में भी 14 अगस्त जो तैयारियों आहिनि बस ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। कश्मीर के मुख़्तलिफ़ चौकनि में जेको आहे स्टॉल लगाया हुआ आहिनि। अचो त इन टाइम असां शायरी मौजूद आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं। उन्हनि जी छा चवणु आहे? 14 अगस्त जो झंडो वरितो आहे, केप वरितो आहे ऐं बेज वरिता आहिनि ऐं 14 अगस्त जा अञा ॿियो वठण आया आहियूं रेड़ी ते। इंशाअल्लाह 14 अगस्त ख़ुशी सां वरी सां धूम धाम सां मल्हाईंदासीं। कश्मीर शहर में रहूं था असां। मेहरबानी 14 अगस्त 1947 ते असांजो जेको आहे मुल्क आज़ाद थियो। पाकिस्तान असां जेको आज़ाद रियासत आज़ाद मुल्क आहे। 14 अगस्त जे ॾियारे ते जेको आहे मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि जीअं कश्मीर शहर जे अंदर भी जेको असां पंहिंजे मुल्क जी आज़ादी जे लाइ जेको आहे झंडा खणी रोडनि रस्तनि ते मासूम ॿारनि सां गॾिजी जेको आहे ॿारनि सां गॾिजी जेको निकिरंदा आहियूं ऐं स्कूल जे अंदर फंक्शन थींदा आहिनि। हीउ जेको असांजो मुल्क आहे जेको आज़ाद मुल्क आहे। असांखे वॾो फ़ख़्रु आहे पाकिस्तान जी फ़ौज ते ऐं पाकिस्तान मुल्क लाइ असां मुल्क जी जेको आहे मुल्क जी आज़ादी सां गॾोगॾु जेको आहे इन जी सालमियत जे लाइ जेको आहे पंहिंजी जान जा नज़राना ॾियण लाइ बि तयारु आहियूं। तव्हां कश्मीर जूं शहरनि जूं ॻाल्हि ॿोल ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवण जो हर साल जीअं इन साल भी जेको आहे असां 14 अगस्त जेको आहे ऐं जोश ऐं जज़्बनि सां मल्हाईंदासीं। कैमरा टीम सां गॾु मलिक बरकत अली, अवामी न्यूज़ कश्मीर। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।